अस्सलाम वालेकुम, वेलकम साला पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो ये सही है। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं एक्सरसाइज 2.3 इनमें छा तो चए त हाइड्रोजन एटम जो नीम कतर 0.53 इंटू 10 पावर -10 मीटर आहे। इनके सेंटीमीटर मिलीमीटर ऐं नैनोमीटर में तब्दील करियो। ठीक है, पाण के नीम कतर मतलब रेडियस पाण के मिलियल आहे ऐं उनके सेंटीमीटर मिलीमीटर ऐं नैनोमीटर में तब्दील करनो। सफ़ा 16 साॻियो ई पाण तरीक़ो अप्लाई कंदासीं। ही पाण उस जी डेटा कलेक्ट कई आहे। हाणे सभिनी खां पहिरियों कहिड़ो आहे त सेंटीमीटर में आर जेको आहे उहो पाण सेंटीमीटर में उनखे रिप्रेजेंट करनो। त मीटर में पाण खे मिलियल आहे, पाण उनखे सेंटीमीटर में तब्दील करनो। ॾिसो वॾे यूनिट खां नंढे यूनिट ॾे शिफ्ट थिए थो, चेंज थिए थो, त मतिलबु पाण इनमें भी ज़रब करनो। सफ़ा 16 पाण खे ख़बर हुअणु खपे त 1 मीटर में घणा सेंटीमीटर हूंदा आहिनि? 100 सेंटीमीटर। 100 सेंटीमीटर। हाणे ही जेको पाण खे मिलियल आहे 0.53 इंटू 10 पावर -10 हिन खे ज़रब करे छॾंदासीं पाण 100 सां। 100 सां ज़रब कंदासीं त ही जेकी हिन खे पाण साइंटिफिक नोटेशन में भी लिखी सघूं था, जीअं 16 थी वञे। 100 के साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं 10 पावर 2 ही हूंदो। सही आहे, ही वही पाण में एक्विवेलेंट। ठीक, हाणे चेंज कोन थींदी, सिर्फ़ु पावर में चेंज ईंदी। हाणे ही माइनस जा 10 ऐं ही प्लस जा 2 त बाक़ी घणा बचा? बाक़ी बचा माइनस जा 8। ही छा में चेंज थी वियो? सेंटीमीटर में। जेको रेडियस आहे हू मीटर में हुयो ही ऐं सेंटीमीटर में ही थी वियो, मतिलबु 2 घटि थी वियो पावर जेकी आहे। 10 हुया त 8 थी विया पावर। ठीक थी वियो। हाणे ॿियो जेको आहे हू पाण लिखंदासीं। हुन में मिलीमीटर में पाण मीटर मां मिलीमीटर में पाण खे चेंज करनो। हिते भी वॾे यूनिट खां नंढे यूनिट ॾे शिफ्ट आहे, त पाण खे ख़बर हुअणु खपे त 1 मीटर में घणा मिलीमीटर आहिनि? 1000 मिलीमीटर हूंदो आहे 1 मीटर में। ठीक, साॻियो ई तरीक़ो 0.53 इंटू 10 पावर -10 ज़रब ऐं हिन खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं त 3 थी विया। 3 बुड़ियूं आहिनि त इन करे मथां जेकी पावर आहे हू भी 3 थी। हाणे 10 मां ही 3 विया, बाक़ी घणा बचा? 0.53 इन में को चेंज न ईंदी। 10 पावर -10 ही साईं मिलीमीटर में थी। ही जेको रेडियस आहे 0.53 इंटू 10 पावर -10 मीटर ही बराबर आहे छाजे? 0.53 इंटू 10 पावर -7 मिलीमीटर जे। ओके थी वियो। हाणे आख़िरी जेको आहे हुन में पाण खे छा करिणो? टियों जेको आहे हुन में पाण नैनोमीटर में तब्दील करनो। नैनोमीटर में साॻियो रेडियस नैनोमीटर में घणो थींदो हू पाण मालूम कंदासीं। हाणे ॾिसो नैनोमीटर वॾो के मीटर वॾो वॾे ऐं नैनोमीटर में चेंज करनो आहे, मतिलबु वॾे यूनिट खां नंढे यूनिट ॾे शिफ्ट आहे। त हिते भी पाण साॻियो ई तरीक़ो अप्लाई कंदासीं, ज़रब कंदासीं। 1 मीटर में घणा नैनोमीटर हूंदा आहिनि? 10 पावर 9 नैनोमीटर 1 मीटर में हूंदा आहिनि। ठीक थी वियो। हाणे 0.53 ही जेको आहे इनखे पाण ज़रब करनो आहे। 0.53 इंटू 10 पावर -10 खे ज़रब करनो आहे पाण 10 पावर 9 सां। 10 पावर 9 सां। हाणे ॾिसो हिन में को चेंज न ईंदी, चेंज ईंदा सिर्फ़ु पावर में चेंज ईंदी। ही माइनस जा 10 ऐं ही प्लस जा 9, बाक़ी घणा बचिया? छा जा? माइनस जा 1 बचियो, छो जो माइनस जा वधीक आहिनि। सही थी वियो। ही हाणे नैनोमीटर में पंहिंजो तब्दील थियो। आहे ॾुखियो। सफ़ा 16 को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल के सब्सक्राइब ना कयो, चैनल के सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हाफ़िज़।